जंगीशाही मामा के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ गुल हसन सोलंकी ठटे शहर में ठटो फ्रेंड्स पारां हाजी अली हसन ज़रदारी जा PS 76 ते फार्म बहाल थियण जे ख़ुशीअ में ईदी सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंजी सदारत कामरेटो गुल मोहम्मद खुश्क ऐं ठटो फ्रेंड्स जे सदर ज़मीर अहमद सोलंकी कई, जंहिंमें यूसुफ दायो राब्ता सेक्रेटरी महमद शरीफ समूह पिणु शिरकत कई। जॾहिं त रैलीअ में शरीक महसूम बारड़नि ठटे शहर जे केर थो घुर्जे, हाजी अली हसन ज़रदारी शेर थो घुर्जे जा ज़ोरदार नारा हणी रैलीअ खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त रैली प्रेस क्लब ठटो ते पहुती त कामरेटो गुल मोहम्मद खुश्क ख़िताब कंदे चयो त हाजी अली हसन ज़रदारी ठटे में तरक़ियाती कमनि जा ॼार विछाया आहिनि। जेका ॻाल्हि मुखालिफ़नि खे नथी वणे, हुन जो चवणु हो त आउं मरकज़ी क़यादत खे गुज़ारिश थो कयां त हाजी अली हसन ज़रदारीअ खे PS 75 ते मुंतख़िब कयो वञे त जीअं हू ठटे शहर खे जापान बणाए सघे।